वेलकम बैक नाज़रीन। मकानी चुनण बाबति धरती टीवी जी ख़ास नशरियात में तव्हांखे हिकु भेरो ॿीहर भली कार चवंदुसि। 26 जून ते सिंध जे 4 डिवीज़नुनि जे 14 ज़िलनि में पहिरें मरहले में मकानी चूंडूं थी रहियूं आहिनि। हेल ताईं 946 जेके उम्मीदवार आहिनि उहे बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि। मुख़्तलिफ़ ज़िलनि जा तफ़सील शामिल कंदा पिया हलूं। पंहिंजी हिन ख़ासि ट्रांसमिशन में रिपोर्टरनि सां बि गुफ़्तगू कंदा पिया हलूं। ज़िले उमरकोट बाबति तव्हांखे ॿुधाईंदासीं त ज़िले उमरकोट में म्यूनसिपल कमेटियुनि जो टोटल जो तादाद है वो एक है। सब खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधायां त इन में 1,06,098 जेका है टोटल आबादी है। हिकिड़ी म्यूनसिपल कमेटी है जेका 14 वार्डन ते ॿधल है। उन खां अलावा जेके टाउन कमेटीज़ आहिनि उन्हनि जो तादाद 7 है। कुंदरी टाउन कमेटी है उन में 10 वार्ड आहिनि। सामारो टाउन कमेटी है उन में 4 वार्ड आहिनि। पिथोरो टाउन कमेटी है उन में 2 वार्ड आहिनि। छोर टाउन कमेटी है उन में 7 वार्ड आहिनि। ढोरो नारो टाउन कमेटी है उन में 8 वार्ड आहिनि। शादीपली टाउन कमेटी है उन में जो सो टोटल 2 वार्ड्स आहिनि। जॾहिं त नबीसर टाउन कमेटी में कुल वार्डन जो अंग 3 है। अड़ी रीत 7 टाउन कमेटीज़ आहिनि जिन में टोटल 36 अंग है वार्ड्स जो। उन खां अलावा टोटल 4 जो तालका आहिनि। उमरकोट है जंहिंमें 16 यूनियन काउंसिल्स आहिनि। कुंदरी तालके में 10 यूनियन काउंसिल्स आहिनि। सामारो तालको 8 यूनियन ते ॿधल है। पिथोरो तालके में जो सो 8 यूनियन काउंसिल्स आहिनि। इन बाबति वधीक तफ़सील मालूम कंदासीं ज़िले उमरकोट में धरती टीवी जे रिपोर्टर सोहेल कुंभर खां। सोहेल, छा पिया ॾिसो 26 जून ते सिंध जे 14 ज़िलनि जीअं उमरकोट में भी पोलिंग थी रही है, छा माहौल है उमरकोट जो? जी बिल्कुल, मैं ॿुधाईंदो पूरी सिंध जी अमरकोट ज़िले में बलदियाती इलेक्शन जो तय चिटो आहे शुरू थियो आहे। मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे टिकटनि ते बीठल उम्मीदवारनि तरफ़ां जेके पंहिंजे वार्डन में पंहिंजे यूनियन काउंसिल में ऐं पंहिंजे जेके चूंड हल्कनि में जेके चूंड सरगर्मियूं शुरू थियूं आहिनि। मुख़्तलिफ़ पार्टियुनि तरफ़ां जेके मुख़्तलिफ़ टाइमनि ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके उहो रैलियूं कढी थियूं वञनि। पंहिंजे जेके पावर शो जेके उनजो मुज़ाहिरो कयो थो वञे, तकरीरूं कयूं थियूं वञनि। अमरकोट ज़िले में टोटल जेके उहो 5,78,149 जेके मर्दनि जा वोट आहिनि। टोटल जेके वोट आहिनि उहो आहिनि 5,78,149। तंहिंमें मर्दनि जा जेके वोट आहिनि उहो 3,75,020 ऐं औरतुनि जा जेके वोट आहिनि उहो 2,70,629 आहिनि। टोटल जेके आहिनि 2132 जेके आहिनि उहो सरकारी मुलाज़िमनि मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते प्रिज़ाइडिंग ऑफिसर, असिस्टेंट प्रिज़ाइडिंग ऑफिसर, पोलिंग ऑफिसर जेके ड्यूटियूं लॻायूं आहिनि। अमरकोट ज़िले में टोटल जेके आहिनि 1212 पोलिंग स्टेशन क़ाइमु कयूं आहिनि, जंहिंमें 606 मर्दनि जी पोलिंग स्टेशन ऐं 606 औरतुनि जूं ऐं जेके 348 जेके आहिनि उहो गॾियल पोलिंग स्टेशन। अमरकोट ज़िले में टोटल जेके 7 टाउन कमेटियूं आहिनि, हिकु म्यूनसिपल कमेटी जंहिंमें टोटल जेके आहिनि 260 जेके आहिनि उहो टाउन कमेटी ते जेके उम्मीदवार आहिनि उहे इलेक्शन में हिसो वठी रहिया आहिनि। जंहिंमां 2 टाउन कमेटियुनि उम्मीदवार जेके आहिनि बिना मुक़ाबले चूंडी आहिनि। बाक़ी 156 जेके उम्मीदवार आहिनि टाउन कमेटियुनि ते उहो पंहिंजी क़िस्मत आज़माईंदा ऐं चूंड विढ़ंदा। म्यूनसिपल कमेटी उमरकोट जे 14 वार्डनि जे टोटल 199 जेके उम्मीदवार फार्म भराया, जंहिंमां 80 उम्मीदवार जेके आहिनि मुख़्तलिफ़ उम्मीदवारनि जे हक़ में हथु खणी विया आहिनि। बाक़ी जेके आहिनि 162 जेके उम्मीदवार आहिनि उहो म्यूनसिपल कमेटी 14 वार्डनि ते इलेक्शन विढ़ंदा। अमरकोट ज़िले में टोटल जेके यूनियन काउंसिल जो तइदाद है उहो जेके टोटल यूनियन काउंसिल लाइ चेयरमैनशिप लाइ जेके 2 उम्मीदवारनि जेके आहिनि उहो फार्म भराया, जंहिंमें 10 यूनियन काउंसिल जा जेके चेयरमैन आहिनि उहे बिना मुक़ाबले चूंडिजी आहिनि। बाक़ी 105 यूनियन काउंसिल जे जेके उम्मीदवार आहिनि उहो चूंड विढ़ंदा। अमरकोट ज़िले काउंसिल ते टोटल 177 जेके उम्मीदवारनि जेके फार्म भराया, जंहिंमें 9 ज़िले काउंसिल जा मेंबर आहिनि उहे बिना मुक़ाबले ज़िले काउंसिल जा मेंबर चूंडिजी आहिनि। बाक़ी 123 जेके आहिनि उहे ज़िले काउंसिल जे जेके आहिनि उहो मेंबर इलेक्शन विढ़ंदा। यूनियन काउंसिल जी जनरल काउंसिल जी सीट हूंदी आहे उन टोटल 544 उम्मीदवारनि जेके फार्म भराया, जंहिंमें 48 जेके जनरल काउंसिल जा उम्मीदवार आहिनि बिना मुक़ाबले कामयाब थी विया आहिनि। हाणे 328 जेके आहिनि उहे काउंसिलर आहिनि उहो पंहिंजे चूंड विढ़ंदा। टोटल जेके आहिनि उहो अॻु खणी वियो। हिन सां गॾु ॿुधाईंदो जेके अञा बि जेके आहिनि उहो बिना मुक़ाबले जो हाणे हथु खणण जो टाइम रहियो कोन्हे, उन करे कुझु मुख़्तलिफ़ जेके उम्मीदवार आहिनि पंहिंजे हक़ में ॿी पार्टियुनि जे ॾिठल उम्मीदवारनि खे जेके आहिनि उहो हथु खणनि पिया, उन्हनि जे हक़ में रिटायर थियनि पिया। जेके कुंडरी तालके में जेके 10 यूनियन काउंसिल जी उनजा जेके 10 ई जेके चेयरमैन आहे बिना मुक़ाबले चूंडिजी आहिनि। 8 जेके हुते ज़िले काउंसिल जा मेंबर आहिनि उहो बि जेके आहिनि चूंडिजी आहिनि। कुंडरी तालके जे जेके आहिनि उहो उते इलेक्शन जूं सरगर्मियूं नथियूं लॻनि। त जेके मेन यूनियन काउंसिल आहिनि उते जेके आहिनि बिना मुक़ाबले चेयरमैन जेके उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा चूंडा आहिनि, उनजे करे को बि चूंड चए न आहे। बाक़ी गुलाम नबी शाह ढोरनारो उते जेके चूंड सरगर्मियूं शुरू थियनि। अमरकोट म्यूनसिपल कमेटी यूनियन काउंसिल खेजड़ाई, यूनियन काउंसिल शाह मर्दान शाह जिते पाकिस्तान फंक्शन लीग, मुस्लिम लीग ऐं GDA जे जेके गॾियल उम्मीदवार आहे उन्हनि जो मुक़ाबिलो ॾिसण वटि आहे। उमरकोट शहर जे 14 वार्डनि ते
तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेके उहो मथां इतफ़ाक़ थियो त जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ GDI जा गॾियल उमेदवार बीठासीं उते अमरकोट ज़िले में को ख़ासि अमल कोन थियो आहे। मुख़्तलिफ़ जेके वार्डनि में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेके उमेदवार आहिनि उहो GDI जा उमेदवार पाकिस्तान उहो आम्हूं साम्हूं बीठल आहिनि। उनजे करे जेके उहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे जेके उमेदवारनि खे कामयाबु थियण में आसानी थींदी। मुख़्तलिफ़ जेके वार्डनि ते जेके उहो चूंड चटो शुरू आहे। मुख़्तलिफ़ उमेदवार रैलियूं कढियूं पियूं वञनि, कार्नर जेके उहो गॾिजाणियूं कयूं पियूं वञनि। इन वक़्तु SSP उमरकोट इहो चयो त ॿुधायो आहे त जेके असां इलेक्शन कमीशन खां लिस्ट वठंदा जेके हथात पोलिंग हूंदियूं उन पोलिंग ते सिक्योरिटी वधाई वेंदी ऐं जेके उहो जेके चीफ इलेक्शन कमीशन जेके आर्मी रेंजर खणण जो बि जेके उहो ॻाल्हियूं हलनि पियूं। जेके आर्मी रेंजर की जेके हथात पोलिंग हुअनि जे SSP उमरकोट मुख़्तियार कासिल जे जेको बि इलेक्शन कमीशन असांजी जिन बि हथात पोलिंग थींदी उते असां सिक्योरिटी सख़्तु कंदासीं। अमन अमान जी सूरत हाल खे बहितर रखण जे लाइ जेकियूं कोशिशूं उहो कयूं वेंदियूं। हिन महिल जेके आहिनि उहो मुख़्तलिफ़ वार्डनि में मुख़्तलिफ़ पाड़नि में मुख़्तलिफ़ ज़ोनल काउंसिल में जेके चूंड जेके चए चटो आहे उहो शुरू थियो आहे। पाकिस्तान जेके आहिनि पाकिस्तान मुस्लिम फंक्शनल ऐं जेके पाकिस्तान पीपुल्स पार्टी किथे किथे PTI ऐं जेके आहिनि पाकिस्तान पीपुल्स पार्टी उमेदवार में जेके आहिनि उहो चिटा मुक़ाबिला थियण जा इम्कान आहिनि। बाक़ी जेके अक्सर जेके वार्ड आहिनि या अक्सर ज़ोनल काउंसिल हुते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेके आहिनि उमेदवारनि खे सरती हासिलु आहे। अच्छा सोहेल, इहो ॿुधाइजो त जीअं तव्हां ॿुधायो त सवें जेके उमेदवार आहिनि उहे बिना मुक़ाबले कामयाबु थी चुका आहिनि। हिकु त इहो क्लियर कयो त जेके बिना मुक़ाबले उमेदवार कामयाबु थिया आहिनि उन्हनि जो तालुक़ु कहिड़नि जमायतुनि सां आहे, अक्सरियत कहिड़ी जमायत जा कैंडिडेट आहिनि जेके अनअपोज़्ड कामयाबु थी चुका आहिनि। उनखां अलावा GDA खां अलावा PTI थी वई, MQM JUI या कॉम्परस जमायतुनि जा के उमेदवार भला हिन चूंड दंगल में लथल आहिनि? जी बिल्कुलु, अमरकोट ज़िले में टोटल 10 यूनियन काउंसिल जा चेयरमैन बिना मुक़ाबले कामयाबु थिया आहिनि। उन 10 जेके यूनियन काउंसिल चेयरमैन जो तइदाद जेको आहे तालुक़ु आहे वो पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे। टोटल जेके ज़िले काउंसिल जेके 9 जेके ज़िले काउंसिल जा उमेदवार बिना मुक़ाबले कामयाबु थिया आहिनि उन्हनि जो जेको तालुक़ु आहे वो पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां आहे। तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त जेके SUP तरफ़ां जेके अमरकोट जे हिते यूनियन काउंसिल ते अमरकोट जे वार्ड ते सिंध जो नाले वारो शाइर हाजी सांद ऐं जेके गुल पजीर आहे उहो बीठल आहिनि। जेके उहो क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां जेके अमरकोट जे सिर्फ़ु 2 वार्डनि ते उमेदवार जमायत उलमा इस्लाम तरफ़ां जेके आहिनि उहो यूनियन काउंसिल कपलोर, यूनियन काउंसिल खेखड़ो, यूनियन काउंसिल मेदरे जो पार समेत मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल आहिनि। उते बि उनजा जेके उमेदवार जेके बीठल आहिनि जेके हक़ीक़त में ॿुधाईंदा रहूं बाक़ी जेके शहर जा वार्ड या जेके पाकिस्तान MQM जे तरफ़ां जेके 2 वार्डनि ते जेके आहिनि उहो उमेदवार पर उन उमेदवारनि जी तरफ़ां का को चूंड एक्टिविटी न आहे। जो असल मुक़ाबिलो जेको थींदो उहो जेके आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे उमेदवारनि जे विच में थींदो। अच्छा, हिकिड़ी शइ इहा बि क्लियर कयो त पीपल्स पार्टी वफ़ाक़ी सतह ते नून लीग JUI ऐं MQM जे इतिहाद में आहे। अहिड़ी रीति ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस GDA जंहिंखे असां चऊं था उहो ऐं PTI जो अपोज़िशन में हिकिड़े क़िस्म जो अलायंस आहे, हुकूमत में बि उहो गॾु रहिया आहिनि। हेठि मकानी चूंडूं उमरकोट में थियनि पियूं, उते पीपल्स पार्टी जो जेके इतिहादी जमायतूं आहिनि छा उन्हनि जो पाण में इतिहाद बरक़रार आहे ऐं PTI ऐं जेका GDA आहे ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस उन्हनि जे इतिहाद जी छा पोज़ीशन आहे उमरकोट में? जी बिल्कुलु, मैं ॿुधाईंदा हलूं जेके उहो उमरकोट जी यूनियन काउंसिल छोर आहे उते जेके उहो जमायत उलमा इस्लाम ज़िले जो अमीर है मौलाना जेके याकूब नोमानी वो जेके पाकिस्तान पीपुल्स पार्टी उम्मीदवार सामूं बीठल आहे। अहिड़ी तरह जेके मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि जी मुस्लिम लीग नून जा उम्मीदवार आहिनि उहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे जेके आम्हूं साम्हूं हिननि जेको वफ़ाक़ी सतह ते जेको उन्हनि पार्टियुनि जो पाण में इतिहाद आहे या जेको गुरु जेको हिननि जी जेके आहे उहो अमरकोट ज़िले में उहो न आहे। जेके उन्हनि जी का बि गॾियल उम्मीदवार कोन आयल जेके जिन वार्डनि में अक्सर वार्डनि में जेके नून लीग या जेके जमायत उलमा इस्लाम या जेके ॿियुनि जेके पार्टियुनि जा उम्मीदवार न आहिनि पर जिते उम्मीदवार आहिनि उहो उन पार्टियुनि जे आम्हूं साम्हूं बीठल आहिनि पर उन्हनि जो को बि मुखी सतह ते जेको इतिहाद आहे उनजे अलावा अमरकोट ज़िले में को बि हुन जी लीडरशिप तरफ़ां का बि एकामत मुंहिंजे ख़्याल में जारी न आहिनि कया विया। उनजे करे जिते जमायत उलमा इस्लाम जो बीठल आहे उते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो बीठल आहे, जिते मुस्लिम नून जो बीठल आहे उते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो बीठल आहे। इन हवाले सां जी वरी महिरबानी। सोहेल कुंभर ज़िले उमरकोट बाबति असांखे तफ़सील ॾेई रहियो हो। मकानी चूंडनि बाबति उते कहिड़ो चूंड चटो आहे, कहिड़ियूं सरगर्मियूं हलनि पियूं, इन बाबति असांखे अपडेट ॾिनो अथई। हाणे असां रुख़ कंदासीं सखर जो, पर उनखां अॻु में ब्रेक वठंदासीं। पर ब्रेक खां पहिरियां तव्हांखे जेको ओवरऑल सखर डिवीज़न आहे उनजो तारुफ़ कराईंदासीं। सखर सिंध जी सियासत जे हवाले सां तमामु घणो अहम आहे। सैयद खुर्शीद शाह, सैयद नासिर हुसैन शाह ऐं ॿिया अहम अॻुवान जंहिंजो बुनियादी तौर ते जेको वास्तो आहे उहो सखर सां आहे। इन जे करे सियासी हवाले सां ही तमामु घणो अहम आहे। सिंध जो सियासी तौरु जेको बाअसर या सघारो ज़िलो ख़ैरपुर आहे उनजो तालुको बि
वास्तव जेको आहे सो सखर डिवीज़न सां आहे। अहिड़ी रीति घोटकी ऐं सखर पाण ज़िलो आहे जेके सखर डिवीज़न जो हिसो आहिनि। तारुफ़ अॻिते वधाईंदासीं पर उनखां पहिरियां नंढिड़ो ब्रेक वठंदासीं। ब्रेक खां पोइ ॿीहर पंहिंजी ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी रखंदासीं।